नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। SCO समिट ऐं उन जा पूरे ख़िते ते इकोनॉमिकल कहिड़ा असर पवंदा, जियो पॉलिटिकल सूरताल, क्लाइमेट जो इशू, वापारी मुआहिदा ऐं ॿिया मुख़्तलिफ़ जेके इशूज़ आहिनि, ख़ासि तौर ते रीजनल जेके हिते पावर्स आहिनि, उन हवाले सां, मार्केट में एक्सेस जे हवाले सां, चाइना ऐं रशिया, ईरान, हिंदुस्तान समेत मुख़्तलिफ़ मुल्क जेके आहिनि उहो 15 ऐं 16 जेका अक्टूबर आहे इस्लामाबाद में उन समिट में शरीक थींदा। इस्लामाबाद में सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम कया विया आहिनि, पर सभ खां वॾो सवाल हीअ आहे त जॾहिं मिडल ईस्ट में इसराइल ऐं ख़ासि तौर ते ईरान जे विच में हिकिड़ो कॉन्फ्लिक्ट मौजूदु आहे, गज़ा जी सूरताल मौजूदु आहे, चाइना ऐं अमेरिका जे अंदरि जेको कॉन्फ्लिक्ट आहे उहो बि कॉन्फ्लिक्ट असां ॾिसी सघूं था मुख़्तलिफ़ पासनि खां। अहिड़ी सूरताल में पाकिस्तान जे अंदरि जेका SCO समिट आहे उन जा पूरे ख़िते ते मुआशी ऐं सियासी कहिड़ा असर पवंदा, जो कि प्रोग्राम में पाण उन ते डिस्कस कंदासूं। प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तज़िये निगार आहिनि शाहीन कुरैशी साहब। शाहीन कुरैशी साहब के प्रोग्राम में भलीकार चऊं था। शाहीन साहब, 15 और 16 अक्टूबर को SCO समिट, उसका इस पूरे खिते पे इम्पैक्ट क्या पड़ेगा? हम देखते हैं कि सूरताल ईरान और इसराइल के अंदर जो कॉन्फ्लिक्ट है, गजा की सूरताल है, इकोनॉमिकल इस पूरे खिते पे उसका इम्पैक्ट क्या होगा? शुक्रिया सही। बात यह है कि एक तो जंग की सूरत हाल है, और उससे पहले अगर हम जरा सा गौर करें कि सऊदी अरब और ईरान के माबैन जो सुलह का माहौल बनाया था चाइना ने, वो एक बहुत बड़ा ब्रेक थ्रू करार दिया गया था। उसके बाद कई इजलास जो हैं अमेरिका ने किए, जिसमें इसराइल भी शामिल रहा, और उसमें यह देखा गया कि मिडिल ईस्ट के अंदर खामोशी के साथ जो है चाइना जो है घुसा है, जिसने दो मुखालिफ नजरिया रखने वाले इस्लामी मुल्कों के माबैन जो है पुल का किरदार अदा किया। ईरान और सऊदी अरब करीब आ गए, यमन और सऊदीया की जंग रुक गई, शाम और दीगर ममालिक के दरमियान और सऊदी और कतर के दरमियान भी एक तवाज़न पैदा हुआ। तो इसको आलमी सतह पर यह देखा गया था कि चाइना का बड़ा एक इनिशिएटिव है और मिडिल ईस्ट में उसने पजीराई की है। इससे पहले वो रोड एंड बेल्ट और दीगर जो हैं उनके अफ्रीका की जानिब और दीगर इलाकों में अपने इनिशिएटिव जो हैं इक़्तिसादी भी सियासी भी चल रहे थे। लेकिन उस कामयाबी के बाद इन्होंने काफ़ी कोशिश की, और जिसके अंदर इंडिया को इंगेज किया गया, इसराइल को इंगेज किया गया। तो फिर मैं समझता हूँ कि ये जो तजादात जो हैं जंग की सूरत में सामने आए हैं, और उसके अंदर इतनी शिद्दत है, और अमेरिका की और यूके की और यूरोपियन ब्लॉक की जानिब से इतनी जो है नंगी जारियत के अंदाज से जो है हमायत और इंसानी हकूक की शदीद तरीन जो है वायलेशन और जंगी जराइम के होने के बावजूद जो है, और इन्हीं तमाम ममालिक में अमेरिका, नॉर्थ अमेरिका, यूरोप के अंदर अवामुन नास के बड़े बड़े एक साल से मुजाहिरे और एहतजाज के बावजूद ये जो इनका ब्लॉक है, क्यों इस पे है, वो सारा कुछ मैं तो मेरी दानिश में जो चाइना के इनिशिएटिव हैं, चाहे वो सी पैक है, चाहे रोड बेल्ट है, चाहे वो उसका कामयाबियां मिडिल ईस्ट की जानिब जो हुई, और उनको से जो है थ्रेटन फील करते हैं, क्योंकि अमेरिका की चाइना को कंटेन करने की पॉलिसी जो है वो जोर शोर से जारी है, और जिसके लिए उन्होंने इंडिया को आगे बढ़ाया है अमेरिका ने। दूसरी जानिब रशिया और चाइना जो है बहुत क्लोज आ चुके हैं, और इस तरह के एक ब्लॉक की मर्जर हो रही है कि बहुत सारी कुव्वतें जिनको मायूसी हुई कि भाई अमेरिका कभी वक्त पे नहीं आया, जिसका इजहार जो है मिडिल ईस्ट के ममालिक में भी किया गया कि हमें हमेशा वादा वईद किया गया। पाकिस्तान ने भी बड़े छठी बैरी बेड़े के जिक्र सुने थे, लेकिन अगर देखा जाए अब जिस तरह पाकिस्तान को इस्तेमाल किया, और हमारे जर्नैल भी इस्तेमाल हुए
افغان جہاد میں روس کے خلاف، اور بعد ازاں آج تک ہم اس کی قیمت چکا رہے ہیں، تو امریکہ ہاتھ چھاڑ کر ایک طرف ہو گیا. جس طرح اب جو ہے افغانستان جو ہے وہ طالبان کے حوالے کر کے ہاتھ جھاڑتے ہوئے بائیڈن صاحب جو ہے وہاں سے روانہ ہو گئے، اور ہم آج جو ہے پاکستان جو ہے اس کا جو اتحادی رہا جس نے اپنے اڈے دیے وہ افغانستان کے ہاتھوں پریشان ہے. تو میں یہ سمجھتا ہوں کہ اس تمام سیاسی پس منظر کے اندر یہ بات جو ہے بڑی محسوس کی جا رہی ہے کہ امریکہ نے جو ہے اثر پذیری کو کم کرنے کے لیے چائنا کی یہ جو سٹیپ لیا ہے غالباً یہ بھی کاؤنٹر پروڈکٹیو ہو، اور اس جنگ کے رد عمل کے طور پر اور اس کے نتائج کے طور پر چائنا کی اور روس کی جو ہے پینیٹریشن مزید بڑھے. اگرچہ امریکہ کا اقدام تو اپنا جو ہے ایک اثر بڑھانے کے لیے ہے بذریعہ اسرائیل، خود اس کی اپنی فوجی موجودگی ہے، اس کے بحری بیڑے موجود ہیں، اور وہ براہ راست جو ہے اسرائیل کی جانب سے جو ہے جنگ کے اندر شمولیت کرتا ہے، اور ایران کے میزائل بھی گراتا ہے، یمن کے میزائل بھی گراتا ہے، اور جو ہے حزب اللہ وغیرہ سب کے خلاف جو ہے وہ اپنا رول ایک ادا کر رہا ہے. تو اس وقت جو ہے یہ بڑی سنگین صورتحال ہے کہ اس ریجن میں مشرق وسطی میں جو چائنا نے ایک انیشیٹو لیا تھا اور عرب ممالک کے آپسی تضادات کو کم کر کے خاص طور بالخصوص جو ہے شیعہ اور سنی مکتب فکر کے حوالے سے روس اور ایران اور سعودیہ کا جو تضاد ختم کرایا، جس کے نتیجے میں وہ بھی جو ہے یمن کی جنگ بھی رکی، اور بھی قطر کے ساتھ بھی سعودیہ کے حالات نارملائز ہوئے. تو اب اس کے بعد یہ جو سارا کچھ سیاسی طور پہ کیا جا رہا ہے اس میں اسرائیل کا اپنا بھی گریٹر اسرائیل کا منصوبہ ہے، اور وہاں پر اسرائیل کو زیادہ مضبوط کر کے امریکہ اپنی پریزنس کو اس طرح لانا چاہتا ہے جس سے کہ یہاں پر توازن جو ہے خراب ہے، اور یہاں پہ حالات جو ہیں خراب ہوئے میں ہیں، اور جو کسی وقت بھی بڑے جو ہے جنگ کا روپ دھار سکتے ہیں. چونکہ اس وقت جو ہے ابھی ویٹ اینڈ سی ضرور ہو رہا ہے، لیکن اگر اسی طرح سے لبنان کے اندر بربادی غزہ کی طرح کی جاری رہی اور غلبہ پاتا گیا اسرائیل جو ہے لبنان پہ، تو تمام قوتیں بشمول جو ہے ایران اور دیگر ممالک جو ہیں یہ محسوس کریں گے کہ اس کے بعد عراق کی باری بھی آ سکتی ہے، شام کی بھی آ سکتی ہے، جارڈن وغیرہ ویسے بھی پراکسی رہتے ہیں، تو یہاں پر ایران کیسے وہ ٹالریٹ کرے گا. تو اس وقت خطے میں ایک ٹینشن ہے عدم استحکام کی اور عدم توازن کی، اور مسلسل جو ہے بہت بڑے بھاری مقدار میں، یعنی ایک سال میں اتنا زیادہ اسلحہ استعمال ہوا ہے، لیکن جو ہے امریکہ اور یورپی ممالک جو ہیں مسلسل جو ہے اسلحہ جو ہے اسے بیچے جا رہے ہیں، جبکہ ان کے عوام الناس وہاں سڑکوں پر موجود ہیں، روزانہ احتجاج کر رہے ہیں، وہ جنگ بندی کی بات کر رہے ہیں، وہ جو ہے اسرائیل کو اسلحہ فروخت نہ کرنے کے لیے ڈیمانڈ کر رہے ہیں. لیکن چاہے اس کے اندر ڈیموکریٹس ہوں، چاہے جو بائیڈن ہو، چاہے ٹرمپ ہو، چاہے کیملا ہیرس ہو، اس امریکی مفاد پر جو ان کا ہیجمنی کا ہے نقطہ نظر، وہ اس پر وہ سارے یکجا ہیں. شاہین صاحب اس پورے تنازع میں ہم دیکھتے ہیں جو ویسٹرن بلاک ہے اس میں اسپیشلی جو امریکہ، انگلینڈ یا ان کے جو اتحادی ہیں، الائیز ہیں نیٹو، وہ ان کا وار اکانومی پہ زیادہ وہ فوکس رہا ہے، جبکہ ہم دیکھتے ہیں کہ چائنا جو ہے وہ ٹریڈ اکانومی میں آگے آنا جاتا ہے. تو آپ کو کیا لگتا ہے اس پورے خطے میں کی جو صورتحال ہے، مڈل ایسٹ کی صورتحال، جیسے مشرق وسطیٰ میں آپ نے اس کو ایکسپلین بھی کیا، آگے چل کر ڈومیننٹ کون ہوگا؟ ٹریڈ اکانومی ڈومیننٹ ہوگی یا یہی سلسلہ وار اکانومی کا چلتا رہے گا؟ دیکھیے آرمامنٹ کی جو انڈسٹری ہے آرمز کی، وہ سب سے بڑی انڈسٹری ہے، اور میں اس کی ایک سادہ سی مثال یہ دوں گا کہ جس طرح سے آپ دیکھتے ہیں کہ آتش بازی کا سامان قومی دنوں کے لیے، شب برات کے لیے، عید تہوار کے لیے، میچ جیتنے ہارنے کے لیے بنائے جاتے ہیں، اور اگر انہیں استعمال نہ کیا جائے تو وہ ایکسپائر ہو جاتے ہیں جو اس کے اندر بارود ہوتا ہے. اسی طرح سے یہ دیکھا گیا ہے کہ یہ جو صنعت ہے اسلحہ سازی کی،
وہ اتنی مہنگی صنعت ہے اور اتنی کمائی کا ذریعہ ہے کہ وہ، اور اس میں ٹیکنالوجی اتنی جلدی جلدی تبدیل ہو رہی ہوتی ہے کہ اس کے اندر پرانے جو سٹاکس ویئر ہاؤس میں پڑے ہوتے ہیں انہیں کنزیوم کیا جاتا ہے، جس کے لیے مختلف ریجنز میں جو ہے جیو پولیٹیکل سچویشن بگاڑ کر جنگیں کرائی جاتی ہیں تاکہ وہ میٹیریل بکے، وہ کنزیوم ہو ایک دوسرے کے خلاف، جس میں ایران عراق وار کو جو ہے بالخصوص کہا جاتا ہے کہ دونوں جانب جو ہے اسلحہ بیچا جاتا تھا اور اپنے ویئر ہاؤس سے پرانے جو ہیں ماڈل ان کو نکالا جاتا تھا اور نئے نئے میزائل جو ہیں وہ تیار کیے جاتے تھے۔ تو یہ تو اس صنعت کا حال ہے کہ اگر ظاہر ہے کہ اگر امن و امان ہوگا تو آرمز انڈسٹری جو ہے وہ کیسے اپنے برقرار رہ سکے گی اور کیسے بڑھے گی پھولے گی۔ لیکن نہ صرف آرمز انڈسٹری کی بات ہے، اگر یہ دیکھا جائے تو ہم نے پچھلے دنوں بھی یہ دیکھا تھا کہ جو جیو پولیٹیکل سچویشن میں جب ISIS اور داعش جیسے جو ہیں دہشت گرد گروپ تشکیل دیے گئے تو اس پہ یہ بات ہوئی تھی کہ ان کو اتنا جدید اسلحہ اور اتنے فنڈز کہاں سے ملے، جس میں جو ہے اسرائیل کا بھی نام آیا، امریکن پیٹرنائزیشن بھی نظر آئی، کیونکہ اس کے بعد انہوں نے جو ہے عراق کے اندر، شام کے اندر اور دیگر علاقوں میں جو ظلم و تشدد کروایا، اس سے جو ہے ایک تو ان کی اسلحے کی صنعت بھی چلی، لیکن انہوں نے بعد ازاں تیل کے کنوؤں پر قبضہ کیا داعش نے، اور داعش جو ہے $25 فی بیرل بھی اس وقت بیچتا رہا، جبکہ 70 سے $110 اس وقت کا جو ہے مارکیٹ ریٹ تھا جو خام تیل کا تھا، لیکن اور اس میں خریدا ان قوتوں نے $25 پہ وہ لیا جو کہ تیل کے کنوؤں پر داعش کا قبضہ تھا۔ اور یہ ایک اس طرح کا ہی قبضہ گروپ کی بات ہے بڑے لیول پر، میگا لیول پر، جس طرح ہمارے علاقوں میں کوئی پلاٹ پہ قبضہ کر لیتا ہے اور پھر وہاں گراؤنڈ پہ قبضہ کرا لیتا ہے، وہاں شادی گھر بناتا ہے، اسی طرح کی صورتحال ہے میگا لیول پہ کہ مارکیٹ کو کیسے کیپچر کرتے ہیں، ٹریڈ میں کیسے مفادات حاصل کرتے ہیں، اپنے جو ہیں تیل کے جو فوسل ذخائر ہیں ان کو نہیں چھیڑتے، دوسروں کے ذخائر کو یوز کر رہے ہیں۔ تو یہ سارا کچھ جو ہے یہ قوتیں جو ہیں اسی طرح سے وسائل کھینچ کر جو ہے ترقی پذیر ممالک یا غیر ترقی یافتہ ممالک۔ شاہین صاحب، ظاہر ہے جو ویسٹرن بلاک ہے اس میں امریکہ تو وہ کبھی بھی نہیں چاہے گا کہ SCO سمٹ جو ہے وہ کامیاب ہو، اور ہم دیکھتے ہیں کہ اس سمٹ کے اندر جو انڈیا ہے ان کا فارن منسٹر بھی یہاں پاکستان آ رہے ہیں، تو کوئی امکان ہے؟ ویسے تو یہ اکنامیکل فورم ہے، اس میں ٹریڈ کی ایشوز ڈسکس ہوں گے، کیا کوئی بائیلیٹرل ڈسکشن بھی ہو سکتا ہے؟ ایسی کوئی امکانات ہیں پاکستان اور انڈیا کے بیچ میں؟ نظر آتا جو جس طرح کا انڈیا کے ساتھ ایک معاندانہ پالیسی چل رہی ہے، اور بلاول بھٹو صاحب کے دور میں بھی یہ جے شنکر نے جس طرح کا طرز عمل کا مظاہرہ کیا تھا، توقع یہی کی جا رہی ہے کہ اسی طرح وہ آئیں گے اور شاید سیم ڈے ایک اجلاس کے بعد جو ہے واپس بھی جا سکتے ہیں، یہ تاثر دینے کے لیے کہ کوئی اتنی سگنیفیکنس نہیں ہے، اور پتہ نہیں سائیڈ لائن پہ کوئی میٹنگیں ہوں یا نہ ہوں۔ تو بائی لیٹرل کا مجھے تو کوئی امکان نہیں نظر آتا، لیکن میں یہ سمجھتا ہوں کہ جو ڈپلومیسی انڈیا کرتا ہے وہ اس اتنی بڑی جو ہے SCO کی شنگھائی تعاون تنظیم کے اندر جو اتنی بڑی اس کا اقتصادی سکوپ ہے، خود کو اس سے باہر تو نہیں رکھے گا، اس کے اندر رکھے گا، لیکن وہ چونکہ امریکہ کے ساتھ بھی سائملٹینیسلی بارگین کر رہا ہے اور وہاں سے مفادات لے رہا ہے، تو وہ یہ ان کی ہمیشہ سے پالیسی رہی ہے۔ آپ یہ دیکھیے کہ ہم نے کبھی سفارتکاری میں یہ کام نہیں دکھایا لیاقت علی خان سے لے کر آج تک، ورنہ تو جب لیاقت علی خان صاحب نے روس جانے کا دورہ کر کے اور اسے اچانک کینسل کر کے امریکہ کی جھولی میں ڈل گئے تھے، تو جب سے ہم جو ہیں امریکن پاکٹ میں یا CIA کے ساتھ بریکٹ قرار پائے گئے تھے۔ لیکن آج میں یہ سمجھتا ہوں کہ وہ اپنی ڈپلومیسی کے تحت انڈیا امریکہ سے بھی جو ہے مفادات جو ہے اپنا ان کا، کیونکہ اس کی اسٹریٹجک پوزیشن ہے، امریکہ کی اس وقت تمام فوکس جو ہے ایک جو ہے چائنا کو کرٹیل کرنے اور کنٹین کرنے پر ہے، کہ جس طرح اقتصادی طور پر
चाइना ने आलमी सतह पर एक इक्तसादी मार्केट पर जितनी सुरत और तेजी के साथ जो है अपना हिस्सा बनाया है, वो प्रॉब्लम उन्हें होता है। तो वो उनका प्रायोरिटी नंबर 1 है टू कंटेन चाइना। तो उसके लिए जाहिर है वो इंडिया को जो है लेके इसी तरह चलेंगे कि जब ये वार्सा और नेटो की लड़ाई होती थी तो उस वक्त जो है इसको इस्तेमाल किया जाता था रूस को, और कि भाई रूस को इंडिया को रूस इस्तेमाल करता था। और आज जो है बात उलट है कि अमेरिका भी जो है चाइना को कंटेन करने के लिए इंडिया को इस्तेमाल कर रहा है। लेकिन मैं ये समझता हूँ कि इंडिया अपने कारोबारी और जो है इक्तसादी मफादात को देखते हुए इसमें शामिल होगा, लेकिन कोई बाईलैटरल ऐसी पाकिस्तान के साथ या कोई ऐसी साइड पे या बैक डोर के भी इम्कानात नहीं है, मुझे तो नहीं नजर आते। शुक्रिया शाहीन कुरैशी साहब। नाज़रीन, शाहीन कुरैशी साहब असांखे टेलीफोन लाइन ते ज्वाइन कयो। हिते प्रोग्राम में हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थियो आहे। ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयो था। वेलकम बैक नाज़रीन। सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तज़िये निगार बलोचिस्तान कोयटा मां असांखे जावेद लांघा साहब ज्वाइन किया है। जावेद के प्रोग्राम में भलीकार चऊं था। जावेद, SCO समिट 15-16 अक्टूबर ते इस्लामाबाद में थियण वञे पई। गैर मामूली सिक्योरिटी जा इंतजाम कया विया आहिनि। इम्पैक्ट इकोनॉमिकल पूरे खिते ते ऐं स्पेशली पाकिस्तान ते हिन SCO समिट जो कहिड़ो पवंदो? ॾिसो, एसीओ समिट इन हवाले सां ॾाढी इम्पोर्टेंट थी वई आहे त न सिर्फ़ु पाकिस्तान बल्कि जेका पूरी रीजन आहे उन में तमामु घणो टेंशन आहे, ख़ासि तौर जेका ईरान ऐं इसराइल जे विच में ताज़ियूं जेके झड़पूं आहिनि या जहिड़े क़िस्म जो हॉस्टिलिटी आहे, उनजी मौजूदगी में एसीओ जहिड़ी जेका पावरफुल ऑर्गेनाइजेशन आहे जंहिंमें एशिया जा जेके ताक़तवर मुल्क चीन ऐं सेंट्रल एशियन जेके स्टेट्स इंडिया उहे मेंबर आहिनि, त उनजी अहमियत तमामु घणी वधी थी वई। छाकाणि जेकॾहिं इहा जंग स्प्लैश थिए ऐं या जंग वधे थी त पूरी रीजन जेका आहे उन में डिस्टेबलाइज़ेशन बि थींदी ऐं तमामु घणा माशी चैलेंज थींदा। अॻ में ई जेका मिडल ईस्ट में जेको इसराइल जा ऑपरेशन आहिनि उन काफ़ी शयूं जेके हिन खे डिस्टर्ब कयूं आहिनि ऐं पाकिस्तान ऐं इंडिया जे तनाज़ुर में बि हिनजी तमामु घणी अहमियत आहे। छाकाणि जो हेॾे टिके अरसे खां पोइ हिंदुस्तान जी का जेका हाईएस्ट लीडरशिप आहे फॉरेन मिनिस्टर जी सूरत में जयशंकर साहब जी, हुनजे अचण जी सूरत में ज़ाहिर आहे हिकिड़ो गुड जेस्चर आहे त हिकिड़ी आइस ब्रेक थी थिए ऐं जी साइड लाइन्स ते तव्हांखे ख़बर आहे त डिप्लोमेसी जा जेके नॉर्म्स हूंदा आहिनि, बिहाइंड द कर्टेन बि तमामु घणियूं शयूं ज़ाहिरी तौर त मुल्क डिनाए था कनि फॉरेन ऑफिसर्स त जेको बायोलैटरल टास्क न थींदा, पर जॾहिं लीडरशिप मौजूदु हूंदी आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां इंटरेक्शन थी वेंदो आहे। त पाकिस्तान जे हवाले सां इहा बि हिकिड़ी इम्पोर्टेंस आहे हिन जी इंडिया ऐं पाकिस्तान जी लीडरशिप जेका आहे उहा हिकिड़े टिके अरसे ऐं कॉन्फ्लिक्ट खां पोइ गची वेहंदी ऐं हुते ज़ाहिर आहे इंटरनेशनल जेके लीडरशिप जॾहिं सॼी चाइना जी, रशिया जी ऐं सेंट्रल एशियन वेठा हूंदा त हुते हिकिड़ी शुरूआत थी सघे थी तालुकातनि खे ॿीहर बहितर बणाइण जी, या जेको पूरो गैप रहियो आहे इंडिया ऐं पाकिस्तान ऐं मिस्ट्रस्ट जो, उहो बि थी सघे थो। ऐं इंटरनेशनल तनाज़ुर में रीजन जे हवाले सां जीअं मूं चयो तव्हांखे त ईरान में जेका पायलट मिडल ईस्ट में उनजे हवाले सां बि एशिया जा जेके इम्पोर्टेंट मुल्क आहिनि उन जेको इंटरनेशनल फ्रंट ते बि ऐं जेके बायोलैटरलिज़म आहे डेवलपमेंट इकॉनमी जा जेके इशूज़ आहिनि उन्हनि जी बि अॻिभराई थींदी। त मुंहिंजे ख़्याल में मजबूरी तौरु हिन कॉन्फ्रेंस थियण जेको आहे उहो बहितरीन आहे। जावेद, असां ॾिसूं था त ख़िते जे अंदरि जीअं तव्हां चयो त इसराइल ईरान जो जेको कॉन्फ्लिक्ट आहे, गज़ा जो मामिलो आहे, यूक्रेन रशिया जो मामिलो आहे, चाइना ऐं इंडिया जो मामिलो आहे ऐं पाकिस्तान जे अंदरि जेके आहिनि उहे बि ज़ाहिर आहे त फॉरेन मिनिस्टर जॾहिं ईंदो त उन जा इहे बि इम्कान आहिनि त बायोलैटरल जेको आहे उहो ॻाल्हियूं बि
थी सघनि थियूं। अवां कीअं सम्झो था त वेस्ट जे अंदरि, छाकाणि त वेस्ट जे अंदरि स्पेशली अमेरिका जेको आहे उहो वार इकोनॉमी खे सपोर्ट कंदो रहियो आहे। चाइना जी कोशिशि रही आहे मार्केट इकोनॉमी जे अंदरि ट्रेड इकोनॉमी खे उहो सपोर्ट कंदो रहियो आहे। छा वेस्ट अमेरिका चाहींदो त SCO समिट जेको आहे उहो पॉज़िटिवली इकोनॉमिकली को वॾो राइज़ करे कामयाब थिए? वेस्ट जी कहिड़ी कोशिशि हूंदी? बिल्कुल ॾिसो, ख़ूब पावर जंहिंजा इंटरेस्ट हूंदा खिते में, ख़ासि तौर ते अमेरिका, उहो कतई तौर न चाहींदो त अहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन जेका आहे शंघाई कोऑपरेटिव ऑर्गेनाइज़ेशन जेके लीड चाइना ऐं रशिया था कनि, जेके बग़ैर हुनजा जेके वर्ल्ड पावर बि आहिनि, राइवल बि आहिनि, ऐं जंहिंजा खिते में हिते इंटरेस्ट बि आहिनि, ख़ासि करे चीन ऐं रूस जेका रीअलाइनमेंट कनि था पिया सेंट्रल एशिया जे मुल्कनि में, जेका अॻूणो USSR आहे या अफगानिस्तान आहे, इवन ख़ुदि पाकिस्तान में जेको BRI वग़ैरह CPEC आहे, त उन्हनि ते अघु भराइनि ते अघु बि हू राज़ी न रहिया आहिनि। तव्हांखे ख़बर आहे जेके पाइपलाइन्स आहिनि बायलैटरल ईरान सां या इवन टर्की जेका पाइपलाइन आहे जेका सेंट्रल एशिया मां अचणी आहे एनर्जी जी, उहे पेंडिंग में आहिनि सिर्फ़ु इन करे त पाकिस्तान ते जेको हिकिड़ो प्रेशर आहे उनजे करे उहे मटीरियलाइज़ न थी सघिया आहिनि। तव्हांखे ख़बर आहे केतिरी एनर्जी जी करंट क्राइसिस आहे पाकिस्तान में, और उनजे बावजूदि जेको प्रेशर आहे उहो पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, त उहो वरी बि कंहिं न कंहिं सूरत में रहंदो। पर हाणे दुनिया में मुल्कनि खे पंहिंजे लाइ हिकिड़ी स्पेस क्रिएट करणी हूंदी आहे। पाकिस्तान जी जेका सूरत हाल आहे विज़ वर्ल्ड या अमेरिका विज़ अमेरिका, उन में हिन लाइ असां वटि हिकिड़े पासे जेको आहे बाहि आहे, ॿिए पासे भित आहे, उन में ई रही करे डिसीजन करिणो आहे। इहो ॾाढो ॾुखियो डिसीजन हूंदो, पर पाकिस्तान खे पंहिंजे रीजन में बि इंगेज थियणो पवंदो, रस्तो खोलणो पवंदो, ऐं ख़ासि तौर ते हिंदुस्तान ऐं ॿिया जेके पाड़ेसरी मुल्क आहिनि उन्हनि सां रीचिंग करिणो पवंदो। ऐं इहा अपॉर्चुनिटी जेकॾहिं बायलैटरली नथी मिले त SCO जहिड़ियूं जेके ऑर्गेनाइज़ेशन आहिनि उनखे इस्तेमालु करे पाकिस्तान पंहिंजे लाइ हिकिड़ो जेको आहे कवर ऐं लेवरेज हासिल करे सघे थो। ऐं तव्हां जीअं अमेरिका जा इंटरेस्ट चयो, अमेरिका थवाट कंदो रहियो आहे अहिड़े क़िस्म जी जेके बि एफर्ट्स आहिनि। इवन जेका रशिया जी एडवांसमेंट आहे, माज़ी में पाकिस्तान सां जेके एंगेजमेंट रही वीट जे हवाले सां, कणिक वठण या उतां कुझु शयूं जेके वठण, उन्हनि जे हवाले सां उन्हनि हाराई हुई। त वर्ल्ड पावर त न चाहींदा त उन्हनि जा जेके रिवायती इतिहादी आहिनि या उहे जेके न्यू कॉलोनियल सिस्टम में उन सां गॾु रहिया आहिनि, उहे कंहिं अहिड़ी पोजीशन में अची वञनि जो उहे ख़ुदि मुख़्तियार थी वञनि ऐं पंहिंजा मामला पंहिंजे पाड़ेसरनि सां पंहिंजी दुनिया सां सेटल कनि ऐं कॉन्फ्लिक्ट ऐं तज़ाद ख़तमु थी वञनि, त शायदि उन्हनि जी जेका अजारादारी आहे उहा ख़तरे में पहुची वेंदी। छाकाणि त दुनिया जेका आहे हाणे सॼी ट्रेड वार आहे उते, उहा जेका पॉलिटिकल इकॉनमी सां जुड़ियल आहे ऐं उन ते हले पई। ऐं अहिड़े क़िस्म जी जेके नंढियूं नंढियूं जंगूं आहिनि उहे इन्हनि जेके मफ़ाद आहिनि इंटरनेशनल पावर्स जा उनखे हिकिड़े पासे वधाइनि थियूं ऐं ॿिए पासे ख़तरे में बि विझनि थियूं। इहा ॾाढी कॉम्प्लेक्स क़िस्म जी सूरत हाल आहे। बहरहाल पाकिस्तान खे पंहिंजो जेको इंडिजिनस ऐं नेशनल इंटरेस्ट इन मामले में ॾिसणो पवंदो। जावेद, पाकिस्तान जी सूरताल जे अचूं त आइनी पैकेज जे हवाले सां तमामु जेके पॉलिटिकल धुरियूं आहिनि, हुकूमती इत्तेहादी, उन जूं अपोज़िशन सां ॻाल्हियूं बि हलंदड़ आहिनि। मौलाना फज़लुर रहमान सां जेके आहिनि काफ़ी जेके आहिनि उन जूं सिटिंग्स बि थी चुकियूं आहिनि। अव्हां खे छा थो लॻे त आइनी पैकेज जेको आहे हुकूमत जे लाइ एॾो ईज़ी आहे त उहो क़ौमी असेंबली ऐं सेनेट मां 2/3 मेजॉरिटी सां उहो मंज़ूर थी सघे? हुकूमत जी जेका बॉडी लैंग्वेज आहे उहा ॿुधाए थी त शायदि उन में जेको आहे करे वठनि। ऐं हिन में मौलाना जी पार्टी ऐं उन जा वोट आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी इम्पोर्टेंस पंहिंजी जाइ ते आहे। ऐं हाणे जॾहिं मौलाना हुन अलायंस खां जेको PTI वारो आहे या उहो सुन्नी इत्तेहाद काउंसिल वारो अलायंस आहे उन्हनि खां थोरो पासीरो थियो आहे, त उन मां हिकिड़ो सिग्नल मिले थो पियो। मौलाना खे जहिड़े नमूने सां हुकूमती इत्तेहाद इंगेज कयो आहे उन मां बि लॻे थो त इहो जेको आइनी पैकेज आहे उहो हिकिड़ो दफ़ो शायदि हितां पास थी वेंदो। उन खां पोइ लिटिगेशन हिन ते थी सघे थी। ज़ाहिर आहे जेके कानून साज़ी थी आहे उनखे PTI ऐं उन जा जेके लाइक माइंडेड वकील या ॿियूं धुरियूं उन खणी वेंदा आहिनि कोर्टुनि में, चैलेंज कंदा आहिनि। पर लॻे ईअं थो त गवर्नमेंट जहिड़े नमूने सां उहो रिज़ॉल्व ज़ाहिर थी करे पई इहे आइनी पैकेजिस जेके आहिनि उहे पास थी वेंदा। हा, हिन में जेके इंफ्लुएंस आहिनि पीपल्स पार्टी जा या JUI जो कुझु जेको इनपुट आहे उन खां पोइ जेको 100% मुस्लिम लीग जी जेका मंशा या मर्ज़ी आहे या कुझु ॿियूं जेके सरकारी धुरियूं चाहिनि थियूं, शायदि ईअं न थिए। हिकिड़ो जेको आहे कॉमन मिनिमम नुक़्तनि ते इतफ़ाक़ करे इहे जेके पार्टियूं आहिनि
मूंखे लॻे थो त इहे आइनी पैकेज जेको आहे उहो करण में कामयाबु थींदी ऐं उन खां पोइ ज़ाहिर आहे अदालती रिव्यूज़ या उन ते जेको क्रिटिसिज़म आहे उन खां पोइ वंश अचिणो आहे, पर हिकिड़ो दफ़ो पास थींदो नज़र अचे थो। जावेद, मुल्क जूं जेके वकीलनि जूं तंज़ीमूं आहिनि, बार्स जेके आहिनि, उन्हनि इन आइनी तरमीम खे जेको आहे उहो रद्द करे छॾियो आहे। अवां छा था सम्झो त बार जो जेको केतिरो रोल हूंदो इन में जेकॾहिं उहा मंज़ूर थिए? ॾिसो, बार जेके रिवायती तौर असांजी बार आहिनि उन्हनि खे हमेशह ख़दशो रहंदो आहे त जेको वक़्त जूं हुकूमतूं आहिनि उहे न सिर्फ़ु पंहिंजे फ़ाइदे में हिकु लेजिस्लेशन कंदियूं आहिनि ऐं हिकिड़े स्पेस एंड टाइम में कंदियूं आहिनि जेको उन्हनि खे सूट कंदो आहे, बल्कि उहो लॉन्ग टर्म हिकिड़ी लेजिस्लेशन ऐं प्रो पीपल जेका कानून साज़ी उहा न हूंदी आहे। ऐं इन पैकेज ते बि तमामु घणी क्रिटिसिज़म इन हवाले सां थींदी रही आहे कि शायदि कंहिं जज खे फ़ाइदे ॾियण लाइ या हिन हुकूमत स्पेसिफिक आहिनि, हिकु ॾुखियायूं सरकार खे अदालतुनि जे पारां या ॿियनि तंज़ीमुनि जे पारां उन्हनि खे नज़र में रखी इहे रिफॉर्म्स कया था वञनि। पर जेकॾहिं इहे आइनी रिफॉर्म्स हिकिड़ी आइनी कोर्ट जे जेको क़याम कई वञनि था, जेको ज़रीना मुतालबो रहियो चार्टर ऑफ डेमोक्रेसी जो, या इवन जेके मुल्क जा नेशनलिस्ट आहिनि पंजाब खे छॾे ॿियनि सूबनि मां जेके कॉमपर्स पार्टियूं आहिनि जेके पार्लियामेंट सियासत में रहियूं, उन्हनि जो पुराणो मुतालबो रहियो आहे त हिकिड़ी अहिड़ी आइनी अदालत हुजे जेके इहे मामला हल करे ऐं सुप्रीम कोर्ट जेका नंढड़ी हिकिड़ी शइ खां आइनी मसइलनि ताईं सभिनी मामलनि में जंपन थी करे अहिड़ी अदालत न हुजणु घुरिजे। आइनी मसइला जेके सूबनि जे विच में डिस्प्यूट आहे या CCI जा इशूज़ आहिनि, उहा हिकिड़ी अहिड़ी कोर्ट हुजे या ख़ालिस्तन आइनी कोर्ट हुजे। त इहो पुराणो मुतालबो रहियो आहे त फेडरेशन खे तवाज़ुन में आणण लाइ, बैलेंस में आणण लाइ इहो ज़रूरी आहे त न सिर्फ़ु फेडरल बल्कि प्रोविंशियल जेके कोर्टूं आहिनि साइड लाइन ते जेके कॉन्स्टिट्यूशनल मसइला जेके हल कनि ऐं जेके मैटर आहिनि उहे इहे अदालतूं जेके आहिनि उहे कनि। त इन हवाले सां मिसाल में जेकॾहिं अहिड़ी जेका कानून साज़ी थिए थी त उन ते जेके सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन या हाई कोर्ट बार एसोसिएशन या ॿियूं बॉडीज़ उन्हनि खे उहो एतिराज़ न हुजणु घुरिजे। हा, कुझु नुक़्ता अहिड़ा आहिनि, तव्हांखे ख़बर आहे त बार बि डिवाइड थिए कनि, जेका बार जी पॉलिटिक्स आहे उन्हनि में जेका हिकिड़ी वॾी वाज़े डिवीजन आहे ऐं उहे बाए पार्टीज़न बि आहिनि ऐं पॉलिटिसाइज़ थियल आहिनि। इन करे जेके डिफरेंसिस आहिनि मोस्टली उन पॉलिटिकल डिवाइड जे करे नज़र अचनि था पिया। त शायदि सुप्रीम कोर्ट में जेका जजनि जी आहे सर्विस जी मुदत या अहिड़े क़िस्म जा जेके रिफॉर्म्स आहिनि उहे कंहिंखे फ़ाइदे ॾियण लाइ स्पेसिफिक कया था वञनि। त अहिड़ी ॻाल्हि त तनक़ीद थींदी ऐं बार्स मां बि ईंदी ऐं ओवरऑल सिविल सोसाइटी कंदी। पर जेकॾहिं इहे वॾा जेके टॉक्सिक क़िस्म जा इशूज़ रहिया आहिनि पाकिस्तान जा ऐं आइनी कोर्ट समेत जेके रिफॉर्म्स आहिनि, मुंहिंजे ख़्याल में उन ते इन मुल्क में कंहिंखे बि एतिराज़ न हूंदो, छाकाणि जो इहो वन स्टेप फॉरवर्ड हुजणु घुरिजे फेडरेशन में। जावेद, बलोचिस्तान जा जेके पॉलिटिकल फोर्सिस स्पेशली जेके नेशनलिस्ट फोर्सिस आहिनि उन्हनि जो आइनी तरमीम जे हवाले सां उन्हनि जो मौक़िफ़ कहिड़ो आहे? अचकज़ई त ज़ाहिर आहे लीड करे थो पियो जेको अपोजिशन अलायंस आहे, अख्तर मेंगल जी सूरताल बि तव्हांजे आॾो आहे। जेके नेशनलिस्ट फोर्सिस आहिनि उन्हनि जो रिएक्शन छा आहे? हींअर जॾहिं पाण ॻाल्हाईंदासीं त बलूचिस्तान ॼण ॿिए पासे आहे, अदर साइड ऑफ फ्रांस, यानी हॉस्टिलिटी आहे उन्हनि जी। महमूद खान अचकज़ई उहो जेको अलायंस आहे उनखे लीड थो करे पियो, ज़ाहिर आहे, ऐं PTI बि उनजे अगेंस्ट में आहे। अख्तर मेंगल जी इस्तीफ़ा खां पोइ हिकिड़ी वॾी नेशनलिस्ट पार्टी जेका आहे उहा सम्झो त पॉलिटिकल बैकग्राउंड में हली वई आहे, उनजो ख़ासि मौक़िफ़ असांखे नज़र नथो अचे। JUI सां वफ़ाक़ में जेका हुकूमत वेठी आहे उहा इंगेज लॻी पई आहे, उन सां ॻाल्हियूं ॿोलियूं करे थी। त JUI बलूचिस्तान मां सिर्फ़ु हिकिड़ी पार्टी आहे जेका तव्हां सम्झो इंगेज थियल आहे। डॉक्टर मालिक बलोच सां बि हुनजी ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं नेशनल पार्टी जी मुंहिंजी लीडरशिप सां ॻाल्हि ॿोल थी पई। उन्हनि चयो कि जेकॾहिं कॉन्स्टिट्यूशन रिफॉर्म्स अहिड़ा आहिनि जंहिंमां नंढनि सूबनि खे को फ़ाइदो थो मिले, बेनिफिट थो मिले, त उहे अहिड़े आइनी पैकेज जी जेका हिमायत कंदा। इन वक़्तु नेशनल पार्टी हिकिड़ी अहिड़ी वाहिद पार्टी नज़र थी अचे पई जेका करे थी। बाक़ी हाणे पीपल्स पार्टी ऐं नून लीग जी गॾियल हुकूमत आहे, अलायंस आहे, उहे ज़ाहिर दे आर वेरी मच बिहाइंड दैट। तो बाक़ी पार्टी बचे नथी। सो नेशनलिस्टनि जी जेका सूरत हाल आहे उहा ईअं ई आहे त कुझु नेशनलिस्ट बिल्कुलु ख़ामोश आहिनि ऐं कुझु नेशनलिस्ट जेके आहिनि इन जे अगेंस्ट आहिनि, जेका मूव जेका हुकूमत करे थी पई। महिरबानी जावेद लांगा साहब। जावेद लांगा नाज़रीन असांखे टेलीफोन लाइन ते बलोचिस्तान कोयटा मां जॉइन कयो ऐं ख़ासि तौर ते जेका
SCO समिट जे हवाले सां सूरताल हुई ऐं उनखां सवाइ आइनी तरमीम वारो जेको पैकेज आहे, बलोचिस्तान जो जेके पॉलिटिकल फोर्सिस आहिनि उन्हनि जो मौक़ुफ़ कहिड़ो आहे, उन ते जावेद तफ़सीली तौर ते ॿुधायो। हिते नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। जावेद लांगा साहब, शाहीन कुरैशी साहब, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।